आओ उलमा से पूछ ले। नमाज जा तमाम ही अहम ऐं ज़रूरी मसाइल बयान करे रहिया आहियूं ऐं बिलख़ुसूस सजदे जा मसाइल बयान करे रहिया आहियूं। सजदे सां गॾु असां गुज़िश्ता जुमा शुक्राने जा जेके सजदा हूंदा आहिनि उनखे बयान करे रहिया हुआसीं। इन जे करे जो बाने खे हर वक़्तु अल्लाह तबारक व ताला जो शुक्रगुज़ार रहणु घुरिजे। शुक्र जंहिं वटि नेमत आहे न, सभ खां अमीर तरीन शख़्स उहो आहे। जंहिं वटि शुक्र न आहे, दुनिया जी हर दौलत उन वटि हुजे उनखां वधीक कोई ग़रीब न आहे। छो जो जेको शुक्रगुज़ार माण्हू हूंदो आहे रब खां राज़ी हूंदो आहे। ना शुक्रो जेको हूंदो आहे रब खां राज़ी न हूंदो। अल्लाह ताला जेकी बि उनखे शइ अता फ़रमाईंदो न उन ते राज़ी न हूंदो। उन जूं डिमांडूं अञा वधीक हूंदो आहे। उनखे ॾिसी करे उहो नाशुक्री जो, जेकॾहिं अल्लाह ताला कार अता कई अथसि त शुक्र करण वारो बानो जेको हूंदो न उन कार ते शुक्र अदा कंदो। पर जेकॾहिं हिकु शख़्स आहे न जंहिंखे अल्लाह ताला इहा नेमत अता कई आहे कार, पर नाशुक्रो छा हूंदो त उहो चवंदो मूंखे त सिर्फ़ु इहा कार आहे, ॿियो छा आहे। हुन वटि फलां गाॾी आहे, हुन वटि फलां गाॾी आहे, हुन वटि फलां गाॾी आहे। पोइ ईअं नाशुक्री जी तरफ़ वेंदो आहे। अॼुकल्ह असांखे अल्लाह ताला जूं एॾियूं नेमतूं आहिनि, शुक्र जो लफ़्ज़ शायदि कंहिं कंहिंजी ज़ुबान ते हुजे या शुक्र आहे अल्लाह ताला जहिड़े हाल में रखियो आहे। पर वरी ही जेके सजदे जे हवाले सां आहे मसला, इहे असांजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत आहे। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम सजदे जा शुक्राना अदा कंदा हुआ, बाक़ाइदा नमाज़ पढ़ंदा हुआ शुक्राने जी 2 रकातूं या इन खां वधीक। फ़तेह मक्का जे मौक़े ते महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम कुझु वधीक शुक्राने जूं रकातूं अदा कयूं। त इहे शुक्राने जा सजदा जॾहिं बि अदा कयूं, यादि रखो सजदे जा मसाइल उहे ई हूंदा जेके असां बयानु करे आया आहियूं। जॾहिं बि सजदो कंदासीं त जेके सजदे जा असां लवाज़िमात लाज़िम ॻाल्हियूं बयानु कयूं आहिनि, ज़रूरी ॻाल्हियूं बयानु कयूं आहिनि, मर्द जे लाइ जेको सजदो नमाज़ वारो आहे, त पोइ उहो जॾहिं शुक्राने जो सजदो अदा कंदो तॾहिं बि कंहिं कंडीशन कैफ़ियत उहा ई हूंदसि त जीअं नमाज़ में सजदो थो अदा करे त शुक्राने जो सजदो अदा कंदे वक़्तु बि उन्हनि तमामु ॻाल्हियुनि जो ख़्यालु रखंदो जिन ॻाल्हियुनि जो नमाज़ में ख़्यालु रखंदो आहे। ईअं अॼु सजदे जूं खोड़ अक़साम आहिनि। हिकु सजदो हूंदो आहे तिलावत जो सजदो। आले इल्म खे ख़बर हूंदी सजदा तिलावत ऐं इन जी तमामु वॾी फज़ीलत आहे। जेकॾहिं असां सजदा तिलावत जी माना छा आहे त क़ुरान पाक जूं कुझु अहिड़ियूं आयतूं आहिनि जंहिंजे पढ़ण या ॿुधण जे करे असां ते सजदो वाजिबु थी वेंदो आहे। इन आयतनि खे सजदा तिलावत चयो वेंदो आहे। इन जा तमामु वॾा फ़ज़ाइल आहिनि। कुतुब फ़िक़ा में बि वज़ाइफ़ जे हवाले सां बि इन जा तमामु वॾा फ़ज़ाइल आहिनि। ऐं इन खां अलावा बि हिकु अधु मां कुझु बयानु कंदुमि त जेको सजदा तिलावत आहे इन जो तरीक़ेकार अहले इल्म खे ख़बर आहे। मां तरीक़ो बयानु करियां थो ऐं कुझु फ़ज़ाइल बयानु कंदुमि। टाइम बचियो त इंशाअल्लाह मसाइल बि, वरना आइंदा जुमा या आइंदे जुमा खां आइंदा जुमो त तिलावत जा जेके सजदा तिलावत जा मसाइल आहिनि उन्हनि जे अल्फाज़ जा मसाइल आहिनि, कुझु असांखे अचणु घुरिजनि ऐं ज़रूरी मसाइल आहिनि। इन्हनि जो सिखणु जेको आहे न सिर्फ़ु सिखण ई न आहे बल्कि इन जे सिखण में तमामु वॾो अजर सवाबु आहे। यादि रखो शरीयत जो मसइलो असां हाणे अल्हम्दुलिल्लाह असां अल्लाह ताला जे करम फज़ल ते बाक़ाइदा पूरी तहक़ीक़ सां जुमे ते मसाइल बयानु कंदा आहियूं। पर जेकॾहिं कंहिं हिकु मसइलो बि सिखी वरितो न सही तरीक़े सां सम्झी वरितो न त इहो ईअं आहे त उन्हनि 1000 नवाफ़िल पढ़ी वरिता, 1000 जनाज़नि में शरीकत करे वरिती, अलाए केतिरनि मरीज़नि जी इयादत जे लाइ हलियो। यानी इल्म दीन सिखण जेको आहे न हिकु शख़्स आहे। हिते असां मां मसला बयानु करे रहियो आहियां।
सिर्फ़ु ख़ामोशी सां तवजो सां 10-15 मिनट उन मसाइल सिखिया पूरी तवजो सां। ऐं ॿियो हिकु शख़्स आयो, हेॾे दर्स हली रहियो आहे, उहो पंहिंजे नवाफ़िल में मसरूफ़ थी वियो। हाणे उहो जेतिरी देरि 20 मिनट वधि में वधि जेतिरा नवाफ़िल पढ़ी सघियो। हाणे हेॾे जेको शख़्स तवजो सां दीन जा मसइला सिखी रहियो, शरीयत जा मसइला, 20 मिनट उन जेतिरा मसइला सिखिया न, इहो इन खां अलाए केतिरा हज़ार मरतबा अफ़ज़ल औला थी वेंदो आहे। दीन जो मसइलो हेॾे सिखी रहियो आहे, इन जो जेको अजर सवाब आहे नवाफ़िल वारे खां वधीक आहे। हता की क़ुरान पाक जी कोई तिलावत करे रहियो आहे, उन खां बि जेको अजर सवाब हूंदो आहे दीन जा मसाइल सिखण वारे जो वधीक हूंदो आहे अजर सवाब। इन जे करे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, हिकु शख़्स आहे आबिद आहे, सॼी राति इबादतूं सजदनि में गुज़ारींदो रहियो, ऐं ॿी तरफ़ हिकु आलिम आहे, उहो सॼो राति सुतो पियो आहे। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, इन आलिम जो जेको सुम्हणु आहे न, इन आबिद जी इबादत खां बि अफ़ज़ल आहे। छो जो उन जेके मसाइल सिखिया न, मसाइल जे ज़रिए जेको उनखे अजर सवाब मिलियो, आबिद पंहिंजी इबादत जे ज़रिए बि उन अजर सवाब ते नथो पुॼी सघे। तंहिंजे करे जेको फ़क़ीह आलिम हूंदो आहे, फ़िक़हा, जंहिंखे शरीयत जा मसाइल तमामु घणा मालूम हूंदा आहिनि, उहे अलाए केतिरनि आबिदनि खां वधीक हूंदो आहे। ऐं इन जे करे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम बुज़ुर्गान जेको हिकु फ़क़ीह आलिम हूंदो आहे न, शैतान ते जेको आहे न 1000 आबिदनि खां बि वधीक भारी हूंदो आहे। हिकु तरफ़ 1000 आबिद इबादत गुज़ार हुजनि, ऐं हेॾे हिकु शरीयत जो आलिम हुजे, शरीयत जा मसाइल ॼाणण वारो हुजे, उहो शैतान ते 1000 आबिदनि खां बि वधीक भारी हूंदो आहे। तंहिंजे करे जॾहिं बि इहे मसाइल काथे सिखाइण जो मौक़ो मिले त पूरी तवजो सां, त तव्हांखे जेको अजर सवाब मिलंदो तव्हांजी सोच खां वधीक मिलंदो। बहरहाल हिकु हदीस पाक काफ़ी किताबनि में आहिनि, हदीस पाक आहे, ऐं इन में असांखे सजदे जा बि कुझु मां फ़ज़ाइल बयानु कंदुमि, ऐं सजदा तिलावत जी जेकी फज़ीलत आहे उनजा बि, ऐं बिलख़ुसूस ही जेकी मां हदीसां बयानु थो करियां त मुहद्दिसीन जेको आहे इनखे जेके सजदा तिलावत वारो जेको चैप्टर आहे उन में बयानु कयो आहे। त पोइ इन में जेके कुझु दुआऊं आहिनि जेके सजदा तिलावत जे दौरान पढ़ियूं वेंदियूं आहिनि, उनजो बि असांखे इल्मु थी वेंदो। ऐं इन खां अलावा उहे दुआऊं जेकॾहिं कोई नमाज़नि में, फ़र्ज़ नमाज़नि में या नफ़ली नमाज़नि में या इनफ़रादी शुक्राने जा सजदा थो करे, उन्हनि में पढ़णु चाहे बि तमामु अजर सवाब आहे। बहरहाल हदीस पाक आहे, सही मुस्लिम में ही हदीस पाक आहे, 152 नंबर हदीस पाक। हज़रत सय्यदना अबू हुरैरा खां, अन अबी हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हज़रत सय्यदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु का रिवायत उहे फरमाइनि था त रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, छा इदा क़रा इब्नु आदम, जॾहिं इब्न आदम इंसान आदम जो पुट जॾहिं पढ़ंदो आहे असजदत आयत सजदा, जॾहिं बि इंसान सजदे वारी आयत पढ़ंदो आहे, फसजद सजदे वारी आयत पढ़ी करे पोइ सजदो कंदो आहे, सजदा तिलावत अता कंदो आहे, पोइ छा थींदो आहे? महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, इअतज़ल शैतानु यबकी, त शैतान रोईंदे हिकु तरफ़ थी वेंदो आहे, हिकु तरफ़ वञी लिकी पवंदो आहे, हिकु तरफ़ वञी लॻजी वेंदो आहे। जॾहिं बि इंसान सजदे वारी आयत तिलावत कंदो आहे ऐं आयत तिलावत करण खां पोइ उन आयत जो सजदो अदा कंदो आहे, त शैतान रोईंदे हिकु तरफ़ थी वेंदो आहे। अल्लाहु अकबर। यानी इंसान जे सजदा तिलावत खे ॾिसी करे शैतान हसरत कंदो आहे ऐं हसरत कंदे उतां भॼी वेंदो आहे। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, पोइ शैतान छा चवंदो आहे? यक़ूलु या वैलहू, ऐं हू चवंदो आहे हाय इन जी बर्बादी। ऐं हिकु रिवायत में आहे हू चवंदो आहे या वैली, हाय मुंहिंजी बदबख्ती। उमीरा इब्नु आदम बिसुजूद, इब्न आदम के इंसान के सजदे जो हुकुम थियो, फसजद उन सजदो कयो, फलहुल जन्नतु
त उनजे लाइ जन्नत आहे। व उमिरतु बिस्सुजूदी, ऐं मूंखे सजदे जो हुकुम थियो, फअबैतु, मां इनकार कयमि, फलियन्नार, मुंहिंजे लाइ बाह यानी जहन्नम आहे। अल्लाहु अकबर। इन मां काफ़ी मसाइल मालूम थिया। हिकु त हीअ सरे फ़हिरिस्त सजदा तिलावत इहो वाजिब आहे। जॾहिं बि असां सजदे जी तिलावत कईसीं या ॿुधीसीं, हाणे सजदो जेको आहे तिलावत वारो सजदो अदा करणु इहो असांते वाजिब थी वेंदो आहे। ऐं इन जो अजरो सवाब इहो आहे जो इन हदीस पाक मां मालूम थियो जो जॾहिं हू सजदा तिलावत अदा कंदो आहे, हिकु फ़ाइदो हीउ थींदो त शैतान हुन खां भॼी वेंदो आहे। माना हीउ हिकु नुस्ख़ो आहे पाण खे शैतान खां पाक ऐं साफ़ करण जो। जेकॾहिं कंहिंजी नेकियुनि में नथी लॻे दिलि या नेकियुनि खां दूर थी वियो आहे त उहो छा करे, क़ुर पाक खोले, आयत सजदा खोले करे उहा आयत सजदे जी तिलावत करे, सजदो करे, वरी उहा ई करे या ॿी करे, वरी सजदो करे। इन अमल सां छा थींदो? महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जॾहिं ही आयत तिलावत करे सजदो कंदो आहे त शैतान इहो अमल ॾिसी करे हिकु तरफ़ थी करे भॼी वेंदो आहे। यानी पाण खे गुनाहनि खां बचाइणो आहे, शैतान खां बचाइणो आहे। हाणे शैतान इब्लीस केॾो वॾो माना गुनाह कराइण वारो असांखे शैतान आहे, जेको सभिनी शयातीन जो सरदार आहे, उहो हिकु तरफ़ थी वेंदो आहे। ऐं इनजा इहा ई हदीस ॿियनि बि किताबनि में मौजूदु आहे। इन हदीसनि इन अल्फाज़नि सां सही इब्न हिब्बान में हिकु वाक़ियो मां बयानु कंदो हलां। हाणे इन हदीस पाक में सजदा तिलावत जे वजूब हुजण जी इन जो अजर सवाब जेको आहे जन्नत आहे। ऐं हिकु इहो बि मालूम थियो त शैतान भॼी वेंदो आहे। जेकॾहिं गौर इन जी गहराई में वेंदा ॿिया बि मसाइल निकिरंदा, लेकिन पोइ मफ़हूम पोइ थी वेंदो। हिकु जेको आहे न वाक़ियो जेको आहे सजदा तिलावत जे हवाले सां, हाणे इन में बि इहा हदीस सुनन इब्न माजा में आहे। ऐं इमाम इब्न माजा सजदा तिलावत जे चैप्टर में इनखे आणे करे जेको सजदा तिलावत करे थो त उन जे लाइ इन जो अजर सवाब बि बयानु फरमायो आहे। ऐं इन हिकु दुआ आहे उन जो बि ज़िक्र फरमायो आहे। ऐं वरी इन जो मसनून हुजणु यानी महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो दोहराइणु। हदीस पाक सुनन इब्न माजा 1053 नंबर हदीस, इंतहाई खूबसूरत ऐं ईमान अफरोज़ वाक़ियो आहे। हदीस पाक में अन इब्न अब्बास क़ाल, हज़रत सय्यदना अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हुमा खां ये हदीस पाक रिवायत है। वो फरमाइन था कुन्तु इंद नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। हज़रत सय्यदना अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाइन था त मां नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम मौजूद हुयम। फअताहु रजुलुन फ़क़ाल, हिकु शख़्स नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी बारगाह में हाज़िर थियो ऐं अर्ज़ कयई, यानी उन हिकु शख़्स ख़्वाब ॾिठो हुयो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी बारगाह में अची करे बयान थो करे, अर्ज़ थो करे इन्नी रअयतुल बारिहता या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, बेशक मां गुज़िरियल रात ख़्वाब में अहिड़ी तरह ॾिठो आहियां फीमा यरन नाइम, जीअं को सुम्हण वारो ॾिसंदो आहे। यानी जॾहिं इंसान सुम्हंदो आहे, सुम्हण वारे खे जीअं ख़्वाब ईंदो आहे, इन अंदाज़ में मूंखे ख़्वाब आयो, यानी इहो मां जाॻंदे न ख़्वाब जी सूरत में ॾिठो आहियां। छा ॾिठमि? कअन्नी उसल्ली इला असली शजरतिन, त ॼण मां हिकु वण जी पाड़ में बीह करे नमाज़ पढ़ी रहियो आहियां। यानी उन साहबी खे राति जो ख़्वाब आयो जंहिंमें हू पाड़ खे वण जी जेके आहे न किनारे में वण जी ओट में जेको आहे ॾिसनि था त मां नमाज़ पढ़ी रहियो आहियां। ऐं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी बारगाह में इहो ख़्वाब बयानु करे रहिया आहिनि। मां नमाज में सजदे वारी जेकी आयत तिलावत कयमि, फसजदतु, कोई सजदो कयमि, यानी नमाज जी हालत में ई मां सजदे वारी तिलावत जेकी आयत आहे उहा पढ़ी करे मां सजदो कयमि। हर आले इल्म खे ख़बर आहे, ख़ासि तौर ते इहो मंज़र जेको आहे न असांखे तरावी वारी नमाज़ में नज़र ईंदो जॾहिं असां तरावी पढ़ंदा आहियूं।
सजदे वारी आयत ईंदी आहे हलिया वेंदा। ईअं जेकॾहिं कोई नफ़ली नमाज़ पढ़ी रहियो आहे, का सजदे वारी सूरत पढ़ी त उहा दरमियान में अची उहो सजदे वारी आयत पढ़ी करे फौरन सजदे में हली वेंदो। इन अंदाज़ में ही नमाज़ पढ़ी रहियो ख़्वाब में, ऐं उहा सूरत पढ़ी रहियो जंहिंमें आयत सजदा हुई, पोइ जॾहिं सजदे वारी आयत आई त हिन सजदो अदा कयो। अल्लाहु अकबर। इन में भी काफ़ी इशारात आहिनि। इन हिस्से में भी बुज़ुर्गान दीन फरमायो काइनात जी जेकी बि शइ आहे, हर शइ, वण हुजनि, ॿूटा हुजनि, अल्लाह जे अॻियां सजदो कंदा आहिनि। त पोइ ही साहबी अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, मां जॾहिं नमाज़ पढ़ियमि सजदे वारी आयत तिलावत करे सजदो कयमि, फसजदत शजरतु लिसुजूदी, मां जीअं सजदो कयमि त मूंसां गॾु जेको आहे न वण बि सजदो कयो, त मुंहिंजे सजदे करण जे करे उन वण बि सजदो कयो। अल्लाहु अकबर। यानी इन मां इशारतन असांखे मिले थो त अल्लाह ताला जी काइनात जेकी बि आहे, जेकी बि अल्लाह ताला मखलूक पैदा फरमाई आहे, उहा अल्लाह जे अॻियां सजदा कनि था, पर इंसान खे आम तौर ते इहो नज़र नथो अचे। अल्लाह ताला इन साहबी के ख्वाब में इहो मंज़र ॾेखारियो त जॾहिं इंसान सजदो करे थो त कुदरत जूं ॿियूं मखलूकात जेके अल्लाह ताला पैदा कयूं आहिनि, इन सां गॾु उहे बि सजदे में हलिया था वञनि। पोइ ॾिसण वारा ॾिसंदा आहिनि, ॾेखारण वारनि खे ॾेखारियो वेंदो आहे। हाणे वण जी दुआ, हाणे साहबी जेको ख़ासि तौर ते अची करे ख़्वाब बयान थो करे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी बारगाह में, उहे अल्फाज़ आहिनि। साहबी अर्ज़ थो करे फसमिअतुहा तक़ूल या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूं हुन वण खे सजदे में हीअं चवंदे ॾिठमि, अल्लाहुम्मा उख़्तुत अन्नी बिहा विज़रा वक्तुब ली बिहा अजरा वजअलहा ली इंदका ज़ुखरा। अल्लाहु अकबर। अल्लाहुम्मा, ए अल्लाह, उख़्तुत अन्नी बिहा वज़रा, ए अल्लाह इन सजदे जी बरकत सां मुंहिंजा गुनाह मिटाए छॾ। वक्तुब ली बिहा अजरा, ऐं सजदे जे करे मुंहिंजे लाइ सवाब लिखी छॾ। वजअलहा ली इंदका ज़ुखरा, ए अल्लाह इनखे पाण वटि मुंहिंजे लाइ ज़ख़ीरो बणा। अल्लाहु अकबर। ही हिकु अज़ीम शान दुआ। हाणे वण ज़ुबानी हाल सां इंसान खे सेखारे रहियो आहे त सजदे जी हालत में अल्लाह ताला खां गुनाह जी माफ़ी, सवाब जी उम्मीद ऐं उन अमल के आख़िरत जो ज़ख़ीरो बणाइण जे लाइ दुआ घुरणु घुरिजे ऐं उनजो तरीक़ेकार छा हुजणु घुरिजे। हालांकि वण जेके आहिनि मुकल्लफ़ न आहिनि, गुनाहनि खां पाक आहिनि, यानी उन्हनि खां गुनाह जो तसवुर नथो थी सघे, शरीयत उन्हनि खां माफ़ आहे। त पोइ ही जेके आहिनि उम्मत ये इंसाननि जी तालीम जे लाइ आहे। जॾहिं उन शख़्स साहबियो अमल महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी बारगाह में बयान फरमायो, या रसूल अल्लाह, हीअं ख्वाब ॾिठो आहियां, मां सजदो कयमि त वण बि सजदो कयो ऐं वरी वण इहा दुआ घुरी। क़ाल इब्न अब्बास, हज़रत सय्यदना अब्दुल्लाह इब्न अब्बास फरमाइनि था, फराइतु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूं नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम के ॾिठो, फ़क़रा सजदत फसजद, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम बि उही कयो, यानी महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम सजदे वारी आयत तिलावत कई ऐं सजदे में हलिया विया। अल्लाहु अकबर। यानी महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबी जे ख्वाब जी तस्दीक कई ऐं नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन सिर्फ ॿुधी करे ख़ामोश न रहिया, ख़ामोश इख्तियार न कयूं, बल्कि तिलावत करे अमली तौर ते सजदो कयूं त जीअं उम्मत के भी तालीम थिए इन्हनि मामलात जो। पोइ छा थियो, हज़रत अब्दुल्लाह इब्न अब्बास फरमाइनि था त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम के मां ॾिठमि त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम आयत सजदा भी तिलावत कई ऐं सजदो भी कयूं। फसमिअतुहु, पोइ मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम के ॿुधो, यक़ूलु फी सुजूदी, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे सजदे में चई रहिया हुआ, छा, मिस्ल लज़ी अख़बरहु रजुल अन क़ौल शजरती, जेको उन शख्स महबूब अलैहिस्सलाम के ॿुधायो, जेके लफ़्ज़ उन शख्स जे वण जे बाबति महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम के ॿुधाया विया। पोइ साहबी आयो, ॿुधाई, या रसूल अल्लाह, सजदे में वयमि
त वण सजदो कयो ऐं इहे अल्फाज वण सजदे जी हालत में बयान कया त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम आयत सजदा तिलावत कई सजदे में वया ऐं वञी करे उहे ई अल्फाज दोहराया जेके महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम के ॿुधाया वया। अल्लाहु अकबर। त इन मां काफ़ी मसाइल मालूम थिया त रसूल सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन पंहिंजे सजदे में उहा ई दुआ वण वारी दुआ पढ़ी। इन मां मालूम थियो त दुआ सजदा तिलावत में पढ़णु इंतहाई पसंदीदा ऐं मसनून अमल आहे, सुन्नत भी आहे। जेकॾहिं कोई सजदा तिलावत अदा करे इन मां ही भी मालूम थियो त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम इनके सुन्नत बणायो। हाणे जॾहिं बि असां सजदा तिलावत अदा करियूं इहो वाजिब आहे। इन जा फज़ाइल तमामु घणा आहिनि ऐं हिन हदीस पाक मां असांखे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़रिए मालूम थियो जॾहिं सजदा तिलावत अदा करियूं त पोइ सजदे में वेंदे वक़्त सुबहान रब्बियल आला जॾहिं पढ़ूं त इन सां गॾु ही दुआ भी यादि करे जेकॾहिं कोई पढ़ी सघे थो त पढ़े, वरना जेकॾहिं कोई शुक्राने जा नवाफिल तो अदा करे तो इन जो जेकॾहिं मफ़हूम तर्जुमो यादि आहे। शुक्राने जा नवाफिल में इंसान सुबहान रब्बियल आला खां बाद सिंधी उर्दू कहिड़ी भी ज़बान में दुआ घुरी सघे थो। पर जेकॾहिं नफ़ली नमाज आहे या फर्द नमाज में सजदे में वञे थो त सुबहान रब्बियल आला सुबहान रब्बियल आला सुबहान रब्बियल आला खां बाद जेकॾहिं इहा दुआ भी घुरे अल्लाहुम्मा उख्तुत अन्नी बिहा विज़रा वक्तुब ली बिहा अजरा वजअलहा लहा वजअलहा इंदका ज़ुखरा, यानी ए अल्लाह इनके इन सजदे जे ज़रिए मुंहिंजा गुनाह मिटा, ए अल्लाह इनके मुंहिंजे लाइ अजर लिखी छॾ ऐं पाण वटि इन जे लाइ ज़ख़ीरो बणा। त पोइ यकीनन इन दुआ जे ज़रिए छो जो इन दुआ में गुनाहनि जी माफ़ी भी आहे, दर्जात जी बुलंदी भी आहे ऐं पंहिंजो जेको अजर आहे असां सजदे में वञे, छो जो सजदो तव्हांखे ॿुधायो आहियां बार बार त पढ़ो जॾहिं इंसान सजदो कंदो आहे रब जे तमामु घणो क़रीब थी वेंदो आहे। यानी पंहिंजो इहो अमल जेको आहे इहो जेको अमल कयो अल्लाह तबारक व तआला वटि अमानत रखे थो ऐं जिथां कंहिं भी क़िस्म जी ख़यानत न थींदी आहे, बल्कि जेकॾहिं अल्लाह ताला वटि अमानत रखी वञे कॾहिं ज़ाया न थींदी। त इन तरफ़ इशारो थियो जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे ॿुधायो वियो, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फौरन इहो अमल करे पंहिंजी उम्मत खे तालीम ॾिनी त जॾहिं सजदा तिलावत अदा करियो उन वक़्त भी इहा दुआ पढ़ी वञे। उन खां अलावा भी जेकॾहिं सजदा करियो था त इहा दुआ पढ़ो त इन जो फ़ाइदो इहो थींदो, इहो जेको तव्हांजो अजर सवाब आहे, इहो जेको तव्हांजो अमल आहे अल्लाह तबारक व तआला वटि अमानतन महफ़ूज़ थी वेंदो ऐं पोइ सोचो असांजी सोच खां भी वधीक उहो महफ़ूज़ रहंदो। इंशाअल्लाह मज़ीद इन ते गुफ़्तगू कंदासीं। अल्लाह अज़्ज़ व जल खां दुआ आहे त जेको कुझु मां बयानु कयमि दौरान गुफ़्तगू